नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सीएम हाउस में सिंध काबीना जो हंगामी इजलास थियो है। कोरोना वायरस जो ख़दशो सिंध सरकार 3 मई ताईं तइलीमी इदारा बंदि रखण जो फ़ैसिलो कयो आहे। तइलीमी इदारा जा रिथियल समूरा इम्तिहान भी मुलतवी कया विया आहिनि। सिंध काबीना 1 मार्च खां 3 मई ताईं गर्मियुनि जी मोकलुनि जो फ़ैसिलो कयो। सूबे में समूरा तइलीमी इदारा 1 जून ते खोलण जो फ़ैसिलो कयो आहे। ॾिसो, असां कयो छा आहे, जेके गर्मियुनि जूं मोकलूं थींदियूं आहिनि जून ऐं जुलाई में, ऐं 2 महीना स्कूल बंदि रहंदा आहिनि। हर साल इहे मोकलूं थींदियूं आहिनि। ऐं हिन साल जेका ईद अचे पई उहा मई जे आख़िरी हफ़्ते में ईद खे बचिणो आहे। ईद जूं मोकलूं थींदियूं आहिनि त तक़रीबन 2 महीननि खां वधीक असांखे मोकलूं हूअं ई करणियूं हुयूं जेकॾहिं हालात नॉर्मल बि रहंदा। हाणे जेका सिचुएशन आहे उन में थोरी गैर यकीनी सूरत हाल आहे त असां स्कूल जेकॾहिं बंदि करण जो फ़ैसिलो कयूं आहे त असां 10 ॾींहं था कयूं, 15 ॾींहं था कयूं, त 15 ॾींहंनि खां पोइ वरी असांखे ख़बर कोन्हे त छा सूरत हाल हूंदी आहे, वधीक हुन में एक्सटेंड करिणो पए असांखे। त कैबिनेट इन ते काफ़ी तफ़सील सां ॻाल्हाए पोइ इहो फ़ैसिलो कयो त तव्हां बजाए असां माण्हुनि खे हिकिड़ी गैर यकीनी सूरत हाल में रखूं, बहितर इहो आहे त असां जेके गर्मियुनि जूं मोकलूं थियणियूं आहिनि उहा पहिरीं करे छॾियूं, ताकी इंशा ताला अला ख़ैर करे 2 महीननि में सूरत हाल वाज़े थी वेंदी। उन खां पोइ जॾहिं स्कूल खुलंदा त ॿारनि खे ख़बर हूंदी ऐं स्कूल्स खे ख़बर हूंदी त असांखे करिणो छा आहे। हाणे स्कूल बि बंदि रहंदा? जी, सभु स्कूल बंदि रहंदा। सभु यूनिवर्सिटी स्कूलनि जी फीस जे हवाले सां वालदेन छा उहो करणी पवंदी या उहो स्टीयरिंग कमेटी फीस वारो फ़ैसिलो मां सम्झां त स्टीयरिंग कमेटी कंदी। इहो मुनासिबु कोन्हे त हींअर मां चवां त फीस ॾियणी न ॾियणी तव्हांखे। इहा ॻाल्हि इन ते ॻाल्हि थी आहे, पर आज़ादु करण वारी ॻाल्हि कोन थी आहे। इहो मसइलो ज़रूरु डिस्कस थियो त केॾी बि हज़ारे जंग में डेली जेलुनि खां कोर्टुनि में वेंदा आहिनि, उते मुख़्तलिफ़ माण्हुनि सां इंटरेक्ट कंदा आहिनि, मुलाक़ातूं कंदा आहिनि, त उनखे कीअं रोकिजे, कीअं ॾिसिजे। उन ते एडवोकेट जनरल साहब खे चयो वियो आहे त उहो चीफ जस्टिस साहब सां राब्तो करे हिन मसइले खे डिस्कस करे त इन जो रस्तो असां कीअं कढूं। तो हुकूमत सिंध करे छॾियो आहे ऐं असां स्टेक होल्डर्स सां मशवरो करे पोइ कयो आहे। PCB हिन में ऑन बोर्ड आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।